दौर कहिड़ो आहे? रिसालत जो दौर आहे। मस्जिद नबविया जंहिंमें हिकिड़ी निमाज़ 1000 निमाज़ुनि जे अजर ऐं सवाब जे बराबर आहे। केरु आहे माण्हू? पैगंबर जो साथी, पैगंबर जो रफ़ीक आहे, सोहबत याफ़्ता आहे। ऐं हदीस जा लफ़्ज़न व रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीन यरमकुहु, ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾेढी या टेढी अख सां उन जे निमाज़ खे ॾिठो पे। हर मुबल्लिग इल्म वारे दीन जे दाई ते हक़ आहे माण्हुनि जे निमाज़, ॻाल्हाइण, खाइण, पीअण, उथण, वेहण, शकिल सूरत, वदकत, लिबास, मामलनि ते निगाह विझे। जेकॾहिं किथे का खामी ॾिसे अदब ऐं एहतराम सां पंहिंजे मुंहुं सॼी ॾिस के उनखे सम्झाए इहो अमल हीअं न, इहो अमल हीअं कर। من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له واشهد ان لا اله الا الله وحده لا شريك له واشهد ان محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه لقد من الله على المؤمنين إذ بعث فيكم رسولا من أنفسكم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين واجب الاحترام मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, अॼोके हिन दीनी दावती इस्लाही जलसे में शरीक थींदड़ पंहिंजे सभिनी बुज़ुर्गनि, भाइरनि, दोस्तनि, आयल महिमाननि जे ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। रसूल अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे। सवली सिंधी में उनजी माना है मोकिलियल, कासिद, निमाइंदो, पैगाम खणी ईंदड़। शरीयत जे इस्तिलाह में रसूल उन शख्स खे चइबो आहे जंहिं अल्लाह सुब्हानहु व तआला जिब्रील अमीन अलैहिस्सलाम जे ज़रिए वही जा पैगाम मोकिले ऐं उहो पूरी ईमानदारी सां उहे पैगाम पंहिंजी उम्मत ताईं पहुचाए, पाण बि अमल करे ऐं उम्मत जे माण्हुनि खे बि अमल करण जी दावत ॾिए। जॾहिं खां ही जग जुड़ियो आहे, ज़मीन जे पुठीअ ते अल्लाह ताला इंसाननि जी जमायत खे आबाद कयो आहे, तॾहिं खां वठी को बि दौर अहिड़ो न रहियो आहे जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां इंसान ज़ात जी हिदायत, रहनुमाई ऐं रहबरी जे लाइ इंसाननि जी जमायत मां को रसूल या नबी न आयो आहे। सैयदना आदम अलैहिस्सलाम ऐं संदसि घरवारी हवा अलैहिस्सलाम खे जॾहिं अल्लाह ताला भुल ऐं बेसर मां उन वण मां खाइण जे करे बेश्त मां हेठि लहण जो अमर कयो, तॾहिं इहा ॻाल्हि ॿुधाई ऐं सम्झाई فإما يأتينكم مني هدى فمن تبع هداي فلا خوف عليهم ولا هم يحزنون। पोइ तव्हां ज़मीन ते हेठि हलो, अमां वटि मुंहिंजी हिदायत जो पैगाम
खणी करे मुंहिंजा निमाइंदा, मुंहिंजा कासिद, मुंहिंजे दीन जा ख़ादिम पहुचंदा। तव्हांखे ऊंदाही ऐं गुमराही में कोन छॾिबो। अल्लाह जी मारिफत वारो रस्तो ॿुधाइण जे लाइ आउं पंहिंजा कासिद, पंहिंजा निमाइंदा, पंहिंजे दीन जा तर्जमान ज़रूरु मोकिलींदुसि। पोइ जिन बि उन्हनि जो चयो मञियो, ताबेदारी कई, फर्मबदारी कई, उन्हनि खे इहा बिशारत ऐं ख़ुशख़बरी आहे, न दुनिया में, न क़बर में, न आख़िरत में उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो को डपु, गम ऐं फ़िक्र करण जी का ज़रूरत आहे। अल्लाह ताला पंहिंजो हो वाइदो पूरो कयो। क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो, वलक़द बअसना फी कुल्लि उम्मतिन रसूला, ऐं बेशक असां हर उम्मत में को न को रसूल ज़रूर मोकिलियो। व इम मिन उम्मतिन इल्ला खला फीहा नज़ीर, ऐं का बि उम्मत अहिड़ी न गुज़री जंहिंमें अल्लाह ताला पंहिंजे अज़ाब खां डिॼण वारो को निमाइंदो, को कासिद या पैगाम खणींदड़ न मोकिलियो। अल्लाह ताला सैयदना नूह अलैहिस्सलाम का हिन अज़ीम सिलसिले खे शुरू करे पंहिंजे आख़िरी पैगंबर इमाम कायनात, ॿिन्ही जहाननि जे सरदार इमाम आज़म मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते नबूवत ऐं रिसालत जो इहो सिलसिलो हमेशह जे लाइ ख़त्म करे छॾियो। मा कान मुहम्मदिन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन, अमा मां कंहिं बि मर्द जो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पीउ नाहे, यानी खेनि नरीना औलाद कोन्हे, पुट कोन्हे। इहो सिलसिलो ख़त्म थियल आहे, पर उहो अल्लाह जो रसूल ऐं नबूवत जे हिन सिलसिले खे ख़त्म कंदड़ आहे। खाउन बाद को बि नओं नबी कोन ईंदो जेसीं ताईं ही दुनिया कायम आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे हिन दीन जी दावत जे लाइ अल्लाह ताला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिलियो। संदन रिसालत, संदन पैगाम, संदन तरीक़ो, संदन वाट, संदन उसूल, संदन मनहज ज़ाबितो कायम ऐं दाइम रहंदो। ॿिए कंहिंखे बि इन में फेर फार करण जी रती बराबर का इजाज़त कान्हे का। अल्लाह रब्बुल आलमीन हिन उम्मत जे मथां जेतिरा बि एहसान, थोरा गुण, महिरबानियूं कयूं आहिनि, उन्हनि जो को काथो कोन्हे। अल्लाह ताला खुद क़ुरान हकीम में इरशाद फरमायो, व इन तउद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा, ऐं तव्हां अल्लाह जे नेमतुनि, महिरबानियुनि, एहसाननि, थोरनि ऐं गुणनि खे जेकॾहिं ॻणणु चाहियो, कागज़ खणो, कलम खणो ऐं ॻणप करियो, लिखो त मुंहिंजे अव्हां जे मथां अल्लाह जा केतिरा ऐं कहिड़ा कहिड़ा एहसान आहिनि। कलम खुटी वेंदा, कागज़ जा किनारा भरिजी वेंदा, पर अल्लाह जूं नेमतूं, महिरबानियूं, एहसान थोरा खुटण जी कोन कंदा। अल्लाह ताला उन्हनि थोरनि एहसाननि में जे हिकु अज़ीम एहसान जो ज़िक्र क़ुरान हकीम में करणु फरमायो आहे। फरमाई, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। ऐं ताक़ीक़ मोमिननि जे मथां अल्लाह जा जेके बि थोरा एहसान, गुण, नवाज़िशूं, महिरबानियूं आहिनि, उन्हनि सभिनी में ही थोरो एहसान, गुण, नवाज़िश, महिरबानी, करम नवाज़ी तमाम वॾी आहे। जॾहिं उन्हनि जी जिन्स मां, उन्हनि जी क़ौम मां, उन्हनि जी ॿोली ॻाल्हाईंदड़नि मां उन्हनि ॾे रसूल मोकिले। ही का मामूली नेमत कान्हे, तमाम वॾी नेमत आहे। उन जी ज़िमेदारी कहिड़ी आहे? अल्लाह जेकी मथस क़ुरान जी सूरत में वही जा हुक्म लाथा, आयतूं लाथियूं, हुक्म लाथा, अहकाम लाथा, उहे पढ़ी करे हुननि खे ॿुधाए थो, सेखारे थो, सम्झाए थो। हिकु आलिम, मुबल्लिग, दीन जे दाई जंहिंजे सीने में क़ुरान हदीस जो इल्म आहे, उन जी इहा ज़िम्मेदारी क़ुरान हकीम ज़िक्र कई आहे। वोट, सियासत, जमहूरियत, धरना, नारा, मनसब, उहदा, कुर्सियूं, असेंबलियूं, मेंबरियूं, वज़ारतूं, मनसब,
ये एक आलिम जो शान ना है। आलिम जो शान मुबल्लिग दीन जे दाई जो शान इहो आहे जेको इल्म उन जे सीने में अल्लाह जी तौफीक रहमत सां जमा थियो आहे। सभ खां पहिरियां पाण उन ते अमल करे, सुबह मंझंदि शाम ॾींहं राति उन इल्म खे माण्हुनि ताईं पहुचाए, क़ुरान पढ़ी करे ॿुधाए, नबी अलैहिस्सलाम जा फरमान पढ़ी करे ॿुधाए। इन वटि मिल्कियत, मूड़ी, मीरास इहा ई आहे। उन जो कम इहो न आहे जेके दुनिया में मौलवी असांजा कनि पिया। फेसबुक की दुनिया है, जदीद दुनिया है, सोशल मीडिया शुद्ध समाज जा ज़रिया आहिनि। तव्हां उन्हनि माण्हुनि खे ॾिसंदा हूंदव जेके माण्हू मिंबर रसूल ते मस्जिद में रब जी तौहीद खे बयान कनि था, शिरक जो खूब रद्द कनि था, पर इन्हनि वोटनि जे लाइ, मनसब ऐं उहिदनि जे लाइ, मामूली क़िस्म जी मिंबरी हासिल करण जे लाइ दरगाहुनि ते चादरूं चाढ़ींदे तव्हांखे नज़र ईंदा, माण्हुनि खे ख़ुशि कंदे नज़र ईंदा। रब नाराज़ थे परवाह काने, अकीदो ख़राब थे परवाह काने, अमल बर्बाद थियनि परवाह काने, माण्हू नाराज़ थियनि, माण्हू वाइदो कनि त असीं मिंबर थी करे पोइ अल्लाह ॾे रुजू कंदासूं, तौबह ताब थींदासूं। क़ुरान हकीम जी आयत मुबारका जो हिस्सो इन क़ौम जे माण्हुनि खे दरस ॾे थो त इहो तव्हांजो मनसब आहे। अव्हांजो मनसब कहिड़ो आहे? यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। अल्लाह मथस जेके आयतूं यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लातियूं माण्हुनि खे पढ़ी करे ॿुधाई पे, माण्हू मथे जे वारनि खां वठी पेरनि जे पपनि ताईं अक़ीदे में, अमल में, किरदार में, खाइण में, पीअण में, गमी में, ख़ुशी में, ॾेती लेती में, मुआमलात में गर्क थियल हुआ, गंदगी ऐं गिलाज़त जे ढेर ते वेठा हुआ। का उन्हनि में दीन जी सुरहाण ख़ुशबू कान हुई। उन्हनि खे उन गंदगी गिलाज़त मां कजई, रूहानी जिस्मानी लिहाज़ खां उन्हनि खे पाक ऐं साफ़ कयई। पर छा सां? अल्लाह मथस जेकी क़ुरान हदीस जी सूरत में वही लातो, इन जी रोशनी में मालूम थियो माण्हुनि खे या त रब जो क़ुरान पढ़ी करे ॿुधाइजे या मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पाक फरमान नबवी नसीहतूं पढ़ी करे ॿुधाइजनि। माण्हुनि जी हिदायत नसीहत जो सामान इन वही इलाही जे अंदरि आहे। अल्लाह ताला ये सभु शयूं ज़िक्र करे फरमायो व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिन मुबीन। ऐं उन यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां अॻु में हिन ज़मीन ते जेके बि माण्हू रहंदा हुआ, ज़मीन जे टुकुर ते जेका बि इंसाननि जी आबादी हुई, सभु जा सभु पदरी गुमराही में हुआ। हालांकि यहूदी बि मौजूद हुआ, ईसाई बि मौजूद हुआ, मुख़्तलिफ़ धर्मनि जा माण्हू मौजूद हुआ, पर सिधे रस्ते ते क़ाइम ऐं दाइम कोन हुआ। अल्लाह रब्बुल आलमीन हिन उम्मत ते एहसान करे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बाग ॾेई मोकिलियो ऐं उम्मत जे माण्हुनि खे ॻाल्हि जो पाबंद कयो। जेकॾहिं तव्हीं चाहियो था अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां ते राज़ी थिए, सिधे रस्ते जा राही बणिजो, बेस में दाख़िल थियो, जहन्नम खां बची वञो, क़ब्र में कामयाब थियो, महशर जे मैदान में तव्हां सरहा हुजो, क़यामत जे ॾींहुं तव्हांखे नाम ऐं आमाल साॼे हथ में मिले, अव्हांजे नेकिन खे रब क़बूलियत जो शर्फ़ बख़्शे, अव्हांजे नेकिन जो पलड़ो भारी थिए, गुनाहनि जी माफ़ी मिले, आबे कौसर जो पाणी नसीब थिए, अव्हांखे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब थिए ऐं जन्नत में नबिन सिद्दीक़न शहीदन सालिहन जी रिफ़ाक़त ऐं सोहबत नसीब थिए, त पोइ सारी दुनिया खां मुंहुं मोड़े जंहिं नबी खे अल्लाह मोकिलियो आहे उन नबी जी इताअत ताबेदारी फरमाबरदारी करियो। अक़ीदे खां वठी अमल जे हिक हिक मामले में ख़ुशी हुजे चाहे गमी, निकाह हुजे चाहे तलाक, मीरास हुजे चाहे कहिड़ो ज़िंदगी जो मामलो हुजे, हिक हिक मोड़ ते मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी फरमाबरदारी करण जो शरीयत असांखे पाबंद कयो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम में बार बार मूंखे अव्हांखे रहंदी दुनिया जे सभिनी मुस्लमान मर्दनि ऐं औरतुनि खे इहा नसीहत कई आहे त जेकॾहिं तव्हीं चाहियो था अल्लाह जी रज़ा हासिल थिए पोइ छा करियो? फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। चओ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं तव्हीं चाहियो था त अल्लाह तव्हां सां मोहबत करे, अल्लाह जा तव्हीं असीं महबूब हुजूं,
कदे कुरान पढ़ो नबी अलैहिस्सलाम जी अहादीस मुबारका जो मुतालियो करियो तव्हां खे मालूम थींदो ज़मीन ते रहंदड़ इंसाननि सां गोश्त पोश्त जे हिननि माण्हुनि सां अमलन किरदारन नेकिन चङानि जे करे अर्श ते मुस्तवी अल्लाह महबत करे तो न सिर्फ महबत करे तो पर वही जे ज़रिए उन्हनि खे इनाम ऐं इकराम पैगंबर खे ॿुधाए तो समझाए तो त हिन जो मक़ाम हिन जो मर्तबो ही आहे। इमाम बुखारी रहमहुल्लाह पंहिंजे सही में किताबुल मनाकिब में सैयदना उबय बिन काब रज़ी अल्लाह अन्हु जी हदीस मुबारका नक़ल कई है। पान फरमायो या उबय इन्नल्लाह अमरनी अन अकरा अलैका लम यकुन अल्लज़ीन कफरू मिन अहलिल किताब। ऐ उबय बेशक अल्लाह मुखे जिब्रील अमीन अलैहिस्सलाम जे ज़रिए हुक्म कयो आहे तां तोखे सूरत कुरान मजीद जी सूरत लम यकुन अल्लज़ीन कफरू मिन अहलिल किताब पढ़ी करे ॿुधाया। उबय बिन काब रज़ी अल्लाह अन्हु जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी अर्ज़ कई व सम्मानी ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा अल्लाह मुंहिंजो नालो वरितो आहे? पाण फरमायूं त हा। उबय रज़ी अल्लाह अन्हु जे इन रवायत जा लज़न सबका पोइ उबय बिन काब रज़ी अल्लाह अन्हु जे ज़बान मां वधीक लफ़्ज़ कोन निकिता। ख़ुशीअ में जा उन जा लुड़क किरी पिया, अखियूं आलियूं थियूं, पिंपण भेजी पिया, ख़ुशी जी का हद न रही। अल्लाह तुंहिंजा केॾा एहसान आहिनि। काल कुफ्र में हुआसीं, शिरक में हुआसीं, तरह तरह जे गुनाहनि में फाथल हुआसीं। कहिड़ो गुनाह हो जेको असांजे अंदरि मौजूदु कोन्हे। अॼु मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी फर्मबरदारी करे इन रुतबे ते पहुता आहियूं। अर्श ते मुस्तवी अल्लाह जिब्रील के हुक्म करे तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अमर करे तो मूंखे कुरान पढ़ी ॿुधा। हिन खां मथे रब जी महबत जा मदहर निशान ॿिया कहिड़ा थी सघनि था। अल्लाह ताला फरमाए तो जेकॾहिं तव्हीं चाहियो था अल्लाह ताला जा तव्हां महबूब हुजो, अल्लाह तव्हां सां महबत करे पोइ छा करियो? अम्मा पाहे मां बाप आहे, किनी केतिरी इन लाइ इज़त आहे। घर जो वॾो, पाड़े जो वॾो, ॻोठ जो वॾो, क़ौम जो वॾो, इलाइक़े जो वॾो, सभिनी माण्हुनि जो चूंडियल महबूब सरदार आहे। सारी काइनात में केॾो वॾो अंग माण्हुनि जो मौजूदु आहे। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि सभिनी जी नफ़ी कई, तरदीद कई, सभिनी खे लीक ॾेई करे फरमायो तव्हां चओ फत्तबिऊनी, पोइ मुंहिंजी ताबेदारी करियो, ॿिए कंहिंजी ताबेदारी न करियो। अल्लाह वटि मकाम मर्तबो उनजी महबत जे कॾहिं घुरो था त पोइ सिर्फ़ मुंहिंजी ताबेदारी ऐं फर्मबरदारी करियो। वमा आताकुमुर रसूलु फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु। ऐं मुंहिंजो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे जेका शइ ॾिए सा वठो, जेका झले उन खां रुकजो। जेका बि शइ तव्हांखे ॾिए उहा वठो, मतां तव्हांजी तबीयत, तव्हांजो मिज़ाज उन शइ खे क़बूल न करे। साईं कुरान बि हक़ आहे, हदीस बि हक़ आहे, सुन्नत साबित आहे, पर साईं घर जो माहौल दुरुस्त कोन्हे, पारो सही कोन्हे, ॻोठ सही कोन्हे, इलाइक़े जा माण्हू बर्दाश्त कोन कंदा। अल्लाह ताला फरमायो मुंहिंजो रसूल तव्हांखे जेका बि शइ ॾिए पक सम्झो उन में अव्हां लाइ रती बराबरि को नुक़सान कोन्हे, अव्हांजी टके बराबर कान में तंगी तकलीफ़ परेशानी जो सामान कोने। पूरी कामयाबी जो सामान उन शइ में जेका रसूल तव्हांखे ॾे। ऐं जंहिं शइ खां तव्हांखे झले मना करे, ही कम न करियो, ही ॻाल्हि न चओ, हेॾां न वञो, हिन शइ जे खे अख़्तियार न करियो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो अमी पक सम्झो त कम में अवाला टके जी भलाई कान्हे, कंहिं बि क़िस्म जो को फ़ाइदो कोन्हे कोन। अवां पैगंबर जो चयो मञी उन खां रुकिजी वञो, जेकॾहिं न त पोइ अल्लाह जी पकड़ ॾाढी सख़्त अथव। अल्लाह रब्बुल आलमीन जे पकड़ खे तव्हीं मोह ॾेई कोन सघंदव। फलियहज़रिल लज़ीन युख़ालिफ़ून अन अम्रिही अन तुसीबहुम फ़ितनतुन औ युसीबहुम अज़ाबुन अलीम। पोइ उन्हनि माण्हुनि खे जेके मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान, संदन सुन्नत, संदन तरीक़े, संदन वाट जी मुखालिफ़त कनि था, ख़बर कान्हे ॿी ॻाल्हि आहे, मालूमात कान्हे ॿी ॻाल्हि आहे, पर ख़बर पहुती, कुरान पहुतो, नबी जो फरमान पहुतो, उन जे बावजूद उनजी मुखालिफ़त कनि था। अल्लाह ताला फरमायो उन्हनि खे तव्हां बाख़बर करियो, होशियार करियो ॿिन कमनि जे लाइ। अन तुसीबहुम फितनतुन, थी सघे तो कंहिं फितने वॾी आज़माइश में तव्हां फासो। कहिड़ी आज़माइश, कहिड़ो फितनो आहे जंहिंमें आऊं तव्हां फाथल कोन आहियूं? घर जा फितना, मिटी माटी जा फितना, माल जा फितना, हुकूमत वक़्त जा फितना, महांगाई जा फितना, बदअमनी जा फितना,
औलाद जा फितना, तरह तरह जे फितननि में सी फातल आहियूं। अल्लाह ताला फरमाए थो तव्हां खे मुख़्तलिफ़ क़िस्म जे फितननि में, आज़माइशुनि में, इम्तिहान में फासाईंदुसि। जेकॾहिं उन्हनि खां बची वियो ओ युसीबहुम अज़ाबुन अलीम, ऐं ॾुख ईंदड़ अज़ाब त हुई तव्हांजो मुक़दर आहे जो रसूल जी नाफ़रमानी करे, रसूल जी तालीम जे उबतड़। रसूल चवे थी हीउ कमु कर ऐं साईं जन चवनि था कोन कंदुसि, रसूल चवे थी न कर ऐं साईं जन चवनि था ही कंदुसि। अल्लाह ताला फरमाए थो सुख जी घड़ी दुनिया में कोन ॾिसंदो, हिकिड़ी मुसीबत मां निकिरंदो, ॿी मुसीबत ॻिची जो गठ बनी रहंदो। तंहिं करे पंहिंजी ज़िंदगी जे विख विख ते, मोड़ मोड़ ते मुंहिंजे मोकिल रसूल जी पैरवी, फर्मबरदारी ऐं इताअत में रती बराबरि का कोताही न कयो। वमा कान लिमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खैरतु मिन अमरिहिम। ऐं कंहिं मोमिन मर्द ऐं कंहिं मोमिना औरत जो इहो शान नाहे, इहो वड़ नाहे, ॿिन्ही कोई लाइक़ नाहे जॾहिं अल्लाह जे रसूल जो को अमर अचे, पोइ उन्हनि जी मर्ज़ी हले, अख़्तियार हले। अचो पंहिंजी ज़िंदगी जो जाइज़ो वरितो, पंहिंजा अख़्तियार केतिरा आहिनि, अणखुट अख़्तियार आहिनि। रसूल जो फरमान पहुतो, क़ुरान जी आयत पहुती, शरीयत जो हुकुम पहुतो। हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे, ऐं वणे त क़बूल करियां, वणे त उनखे ठुकरायां। हीअ आयत मुबारका दरस ॾे थी हिन ज़मीन जे पुठी ते मुस्लमान सॾाए उन वटि जेकॾहिं अल्लाह जे रसूल जो फरमान पहुतो न, उनखे गर्दन झुकाइण खपे, मञणु खपे। न सिर्फ़ मञणु खपे पर बख़ुशी मञणु खपे। फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। वो कसम है तुंहिंजे पालनहार जो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ये माण्हू कॾहिं बि कंहिं बि सूरत में मोमिन सॾाइण जा लाइक़ न आहिनि, मोमिन सॾजण जे लाइक़ न आहिनि। कहिड़ा? पाण में अटकया, झेड़ो झगड़ो थियो, इख़्तिलाफ़ थियो, अक़ीदे जो मामिलो हुजे, अमल जो मामिलो हुजे, मिल्कत मीरास जो मामिलो हुजे, सगावती जो मामिलो हुजे, निकाह तलाक जो मामिलो हुजे, ज़िंदगी जे कंहिं बि मोड़ ते उन्हनि जे विच में को इख़्तिलाफ़ थी पियो, पोइ पंहिंजा झेड़ा झगड़ा तो वटि खणी आया। तव्हां ॿिन्ही धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, ॿुधी करे अवां ईअं फ़ैसिलो कयो बिमा अराक अल्लाह, जी अल्लाह तव्हांखे ॾेखारियो, सेखारियो, सम्झायो आहे, वही जी रोशनी में तव्हां फ़ैसिलो क़बूल कयो। बख़ुशी फ़ैसिलो क़बूल न कयूं, तंगी रखी दिलि में फ़ैसिलो क़बूल कयूं। साईं जे करे नथा मञूं त दीन खां ख़ारिज थियूं था, छा करियूं साईं, दिलि कान थी वञे, पर साईं छा करियूं, बसि मौलवी ने फतवा ॾुखी कढी आहे। इहो मञणु नाहे। क़ुरान फरमाए थो जेको अल्लाह जे रसूल जो हुकुम आहे न, ख़ुशी सां क़बूल करियो, तां त तव्हां ऐं मुंहिंजो ईमान महफ़ूज़ रहे। अल्लाह ताला फरमाए थो जेसि ताईं इहो ख़ुशी जो फ़ैसिलो क़बूल नथा करियो, अवां मोमिन सॾाइण जे लाइक़ न आहियो, ऐं न वरी तव्हांखे हिन दुनिया में को अख़्तियार आहे। फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल व उलिल अम्रि मिनकुम फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फरुद्दूहु इलल्लाहि वर रसूल इन कुंतुम तुमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर। फरमाई ऐ ईमान वारो, ताबेदारी करियो अल्लाह जी, ताबेदारी करियो उनजे रसूल जी, व उलिल अम्रि मिनकुम, ऐं तव्हांजे मथां जेके अमीर हाकिम, शरई अमीर, ही दुनिया जा हाकिमन, इन्हनि जी ॻाल्हि जे लाइ शरीयत हिकिड़ो क़ाइदो, कानून, कसवटी, पैमानो मुक़ररु कयो आहे। तव्हां उन्हनि अमीरनि जी बि ताबेदारी, फर्माबरदारी करियो, पर जेकॾहिं उन्हनि जी ॻाल्हि, उन्हनि जो कौल, उन्हनि जी जेका सलाह, उन्हनि जो मशवरो, उन्हनि जो अमल अल्लाह जे रसूल जी तालीम जे उबतर हुजे, पोइ छा करियो? फरमाई फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन, पोइ जेकॾहिं तव्हां काइनात में कंहिं बि मोड़ ते, कंहिं बि जाइ ते, कंहिं शइ में इख़्तिलाफ़ महसूस करियो, वेही करे वीचार करियो। ऐं पंहिंजे मुस्लमान भाइरनि खे वॾी संजीदगी, बुर्दबारी, सब्र सां इहा दावत ॾियां थो। केतिरे क़दुरु उम्मत जे अंदरि इख़्तिलाफ़ आहे, अक़ीदे जे मामले में केॾो वॾो इख़्तिलाफ़ आहे। हिकिड़ा मुस्लमान चवनि था अल्लाह ताला सतनि आसमाननि खां मथे अर्श ते मुस्तवी आहे, उनजो इल्म, उनजी कुदरत हर जाइ ते मौजूद आहे, का शइ उनजे इल्म ऐं कुदरत खां ॿाहिरि कान्हे। जॾहिं त उन क़ौम जा ॿिया मुस्लमान चवनि था अल्लाह हर जाइ ते हाज़िर नाज़िर आहे, का जाइ अहिड़ी कान्हे का जिते अल्लाह मौजूद कोन्हे। केॾो वॾो अक़ीदे जो इख़्तिलाफ़ आहे। हिकिड़ा मुस्लमान निमाज़ पढ़नि था, निमाज़ में सीने ते हथ ॿधनि था, ॿिया साॻिया मुस्लमान मस्जिद में निमाज़ पढ़ंदे पंहिंजा हथ दुन जे हेठां ॿधनि
पढ़नि था। ॿी मस्जिद में वञो, मुस्लमान निमाज़ पढ़ंदे पंहिंजा हथ खोले निमाज़ पढ़नि था। सभु मुस्लमान आहिनि, सभु निमाज़ पढ़नि था। केॾो वॾो अमल जो इख़्तिलाफ़ आहे। हिकु मुस्लमान निमाज़ में जॾहिं रुकू में वञे थो पंहिंजा ॿई हथ कुल्हनि बराबरि या थोरो मथे कननि बराबरि खणी रफ़जदन करे थो, ऐं ॿियो मुस्लमान चवे थो त इहो अमल साबित कोन्हे। हिकु मुस्लमान निमाज़ में हर रकात में सूरतुल फातिहा जो पढ़णु फर्ज़ ऐन करार ॾे थो। ॿियो मुस्लमान जहरी निमाज़ुनि में इमाम जे पुठियां अल्लाह पढ़ण जो क़ाइल कोन्हे। हिकु मुस्लमान निमाज़ जनाज़ा में अल्लाह पढ़ण जो क़ाइल कोन्हे। ॿियो मुस्लमान बरसर मिंबर चवे थो त ही निमाज़ आहे जनाज़े जी, इन में हर मुस्लमान सूरतुल फातिहा जी तिलावत करे। हिकु मुस्लमान जहरी निमाज़ुनि में जॾहिं सूरतुल फातिहा ख़त्म थिए थी आमीन जा लफ़्ज़ वॾे सॾ चवे थो, ऐं ॿियो मुस्लमान पंहिंजे दिलि में चवे थो। हिकु मुस्लमान तरावीह निमाज़ 8 रकातूं पढ़े थो, उहो साॻियो मुस्लमान ॿी मस्जिद में वञी ॾिसे थो 20 रकातूं पढ़े थो। अंदाज़ो लॻायो केतिरे क़दुरु हिन उम्मत में अमल जो इख़्तिलाफ़, अक़ीदे जो इख़्तिलाफ़ आहे। कॾहिं वेही करे गौर कयो अथव, हिकु मुस्लमान चवे थो जेकॾहिं कंहिं मुड़ुस पंहिंजी घरवारी खे 3 तलाक़ूं हिकिड़ी जाते हिकिड़ी मजलिस में ॾिनियूं, 3 वाक़ई थी वियूं। ॿियो मुस्लमान चवे थो त न, 3 तलाक़ूं हिकिड़ी जाते ॾियण वारे जी हिकिड़ी तलाक़ शुमार थींदी, बाक़ी बिन तलाकुनि जो रखे हक़ आहे। केॾो वॾो अमल जो अक़ीदे जो इख़्तिलाफ़ आहे। मुस्लमानो कॾहिं का कोशिश कई अथव, कॾहिं का मेहनत कई अथव, ही बि मुस्लमान ही बि मस्जिद में, ही बि मस्जिद में, ही बि अल्लाह वारी ॻाल्हि करे, ही बि रसूल जी ॻाल्हि करे। क़ुरान हकीम जी हिन आयत मुबारक में मूंखे अव्हांखे रहंदी दुनिया जे माण्हुनि खे अल्लाह ताला इहा सलाह ॾिनी आहे, फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन, पोइ जेकॾहिं तव्हां कंहिं बि शइ में इख़्तिलाफ़ महसूस करियो, ॾिसो, पोइ छा करियो? पोइ दीन इस्लाम हथ पटियो देण, मुला पाण में विड़ी मुंहिंजो छा वञे, पाण में ॼाणण, पाण खां इहो मसइलो कोन थींदो। न, रब पाबंद कयो आहे, ज़िमेदारी लॻा फरुद्दूहु इलल्लाहि वर रसूल, उन इख़्तिलाफ़ खे अल्लाह जे रसूल ॾांहुं मोटायो। अल्लाह जे मोटाइण मां छा मुराद, रसूल ॾांहुं मोटाइण मां कहिड़ी मुराद? अल्लाह ताला पंहिंजी ज़ात जे एतबार खां 7 आसमाननि खां मथे अर्श ते मुस्तवी आहे। ओॾां कहिड़ा खणी वञूं, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रियादुल जन्नह में मदीनतुल मुनव्वरह में दफन थियल न, असीं इख़्तिलाफ़ खे खणी केॾां वञूं? अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इन आयत जो तफ़सीर असांखे ॿुधायो। हदीस शरीफ़ जे किताब मुस्तदरक हाकिम में हसन सनद सां अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा जी हदीस मुबारक आहे। पाण इरशाद फरमायो, आऊं तव्हां में पंहिंजे वफ़ात पुॼाणा 2 शयूं छॾे पियो वञा, मा इन इतसमतुम बिही फलन तज़िल्लु अबदा, जेकॾहिं तव्हां चङी तरह मज़बूती सां उन 2 शयुनि ते अमल कयो, क़ाबू छॾियो, मज़बूती सां उन ते अमल कयो, हरगिज़ गुमराह कोन थींदो। किताब अल्लाह व सुन्नत नबीही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकु शइ अथव अल्लाह जो किताब यानी क़ुरान मजीद, ऐं ॿी शइ अथव नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत यानी हदीस। इहे 2 शयूं तमाम मज़बूती सां पकड़ियो। हथ में तव्हांजा 2 न, हिकिड़े हथ में रब जो क़ुरान, ॿिए हथ में मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान। ॾिसो अक़ीदो अमल क़ुरान हदीस सां भेच किथे खाए थो न, बस इन शइ जी ताबेदारी करियो। सभिनी खे छॾे ॾियो, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न छॾींदा करियो। जेकॾहिं छॾींदो पोइ तव्हांजे अमल सां हालत कहिड़ी थींदी, इहा बि रब असांखे बिशारत ऐं ॻाल्हि ॿुधाई आहे। फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल वला तुब्तिलू अमालकुम, ऐं ईमान वारो ताबेदारी करियो अल्लाह जी, पैरवी करियो अल्लाह जी, चयो मञो अल्लाह जो, ऐं उन खां बाद पैरवी करियो, चयो मञो, ताबेदारी करियो, इताअत करियो उन जे रसूल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। केतिरा दुनिया में माण्हू आहिनि, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी केॾी वॾी जमायत हुई, कंहिंजो बि ज़िक्र कोन्हे। पैरवी जे लाइक़ केरु आहे? मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। अल्लाह ताला फरमायो, जेकॾहिं तव्हां ईअं न कयो, अॻियां जेके लफ़्ज़ आहिनि जेकॾहिं इहे असांखे सम्झ में अची वञनि न, हर घड़ी घड़ी असांखे फिक्र थिए। अल्लाह ताला फरमाए वला तुब्तिलू अमालकुम, ऐं पंहिंजे अमलनि खे बर्बाद न कयो। क़ुरान हकीम जी आयत मुबारका जो हिस्सो असांखे दरस ॾे थो, जेको बि अमल आहे, अमल चइबो कंहिंखे आहे? अमल चइबो उनखे जेको अमल अल्लाह वटि क़बूल पवे। ऐं शरीयत शर्त जेके क़बूलियत जा ॿुधाया आहिनि, उन्हनि सभिनी शर्तनि में हिकिड़ो शर्त इहो बि आहे, अमल
अमल ॿियनि शर्तनि सां गॾु मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सदन तरीक़े जे ऐन मुवाफ़िक़ हुजनि। ॼाणी बाणी पैगंबर जी ताबेदारी खां मुंह न मोड़े, पैगंबर जी सुन्नत खां कतराए न, इन में उन जी कामयाबी पाहे, उन जे अमल जे क़बूलियत जो शर्त पाहे ऐं मायार पाहे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी फर्माबरदारी हिन उम्मत ते अल्लाह ताला हक़ रखी आहे। छाजे लाइ? जो रब्बुल आलमीन उन खे ई रसूल बनाए मोकिलियो आहे। तव्हां पंहिंजे माहौल मुआशरे समाज खे छॾियो, हिन तबक़नि में खोड़ सारा मुस्लमान पाहिनि, देवबंदी हजरात पाहिनि, बरेली हजरात पाहिनि, अहल तशय्युद जा माण्हू पाहिनि, मुनकरीन हदीस पाहिनि, मुस्लमाननि जा खोड़ सारा माण्हू आहिनि। ऐं उन्हनि में जा कंहिंजो ज़िक्र नथो मुनासिब सम्झा। हर को पंहिंजी जाइ ते कमु करे पियो। ऐं तव्हांखे 1400 साल पोइते उन अज़ीम दौर में वठी हलां थो, जेको दौर रिसालत जो दौर, वही जे लहण वारो दौर, अमल जो दौर, अमल जे इस्लाह जो दौर, हिकु हिकु मामले में इस्लाह थींदी रहंदी, उन दौर ॾे वठी हलां थो। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जो केॾो अज़ीम मनहज हो। उन्हनि जे विच में अमीरुल मोमिनीन अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु मौजूद हो। उन्हनि जे विच में अमीरुल मोमिनीन सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु मौजूद हो। उन्हनि जे विच में सैयदना उस्मान ज़िन्नुरैन रज़ियल्लाहु ताला अन्हु बि मौजूद हो। उन्हनि जे विच में सैयदना अमीरुल मोमिनीन अलीउल मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु बि मौजूद हो। हसनैन करीमैन रज़ियल्लाहु अन्हुमा उहे बि मौजूद हुआ। केॾी वॾी जमात मौजूद हुई, पर यकीन ॼाणो जॾहिं ताबेदारी फर्माबरदारी अमल जे नमूने जो मामलो ईंदो हो न, उन्हनि जी निगाह किथे खुतल हुई। इन हदीस मुबारका खे ज़िक्र करियां थो, जंहिंमें इहो नुक़्तो मौजूद आहे। हदीस शरीफ जे किताब सही मुस्लिम में किताब मनासिकुल हज वल उम्रह में सैयदना जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हुमा का हिकड़ी तमाम वडी डिगी हदीस मुबारका हज्जतुल वदा यानी पुजाणी वारो हज, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हज जो अहवाल जिक्र थियला। नबी अलैहि सलाम जन पंहिंजी हयाती में 4 उमरा कया, हिकिड़ो हज कयो जेको हज्जतुल वदा जे नाले सां मशहूर आहे। उन जो जिक्र कंदे फरमाए थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिजरत जे 9 साल मिंबर ते ऐलान फरमाए था ईंदड़ साल बैतुल्लाह जो हज कंदुसि। ॻाल्हि आम थी वई। जॾहिं ज़िलक़द जा ॾींहं आया, माण्हुनि मदीने जो रुख रखियो। केतिरा माण्हू आया? जाबिर रज़ियल्लाहु अन्हु फरमाए थो क़दिमल मदीनत बशरुन कसीरुन कुल्लुहुम यल्तमिस अन यतम बिरसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ मदीने में माण्हुनि जो हिकु तमामु वॾो अंग अची गॾु थियो। हर हिकु जी इहा ख़वाहिश हुई त रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुहबत अख़्तियार कयां, संदुन रिफ़ाक़त में रहां, साणनि गॾु हलां। व यामल मिस्ल अमलिही, जीअं पाण अमल कनि था न आऊं बि ईअं अमल कयां। नज़र तो इला मद्दे बसरी बैन यदैहि मिन राकिबिन व माशिन अन यमीनिही मिस्ल ज़ालिक व अन यसारिही मिस्ल ज़ालिक व मिन ख़ल्फ़िही मिस्ल ज़ालिक। अॻियां माण्हू, पुठियां माण्हू, सॼे माण्हू, खॿे माण्हू, चइनी तरफ़नि खां माण्हू मौजूद हुआ। व रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैन अज़हरिना व अलैहि यंज़िलुल क़ुरआन व हुव यअलम तावीलहु। रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि जे विच में मौजूद हुआ। मथनि क़ुरान ऐं वही पे लथो, माण्हुनि जी निगाह मथनि खुतल हुई। जीअं पे अमल कयूं ईअं पे अमल कयूं, कंहिं बि मोड़ ते कोई एतराज़ कोन कयो। ज़िल हुलैफ़ा मां इहराम वधऊं, उतां खां अमल शुरू थियो। तव्हांजो इहराम लथो, इन मोड़ में कंहिं एतराज़ कोन कयो त अल्लाह जो रसूल असां बि तव्हां खां अॻु में हज कया, उमरा कया, पर असां ईअं कोन थिए कयो। तव्हां हीअ अमल कीअं पिया करियो? मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, इहो मनहज, इहो तरीक़ो, इहो रस्तो साहबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन वरितो हो। असां तव्हांखे दावत कही आहे सभिनी शयुनि खे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं खणी अचूं। जेकॾहिं संदुन फरमान, संदुन तरीक़े, संदुन सुन्नत सां असांजी ॻाल्हि, असांजो अमल, असांजो अक़ीदो भेच खाए, इहो हक़ आहे। जेकॾहिं भेच न खाए, मिले न, पोइ हुन सां महबत न कयूं, उन शइ खे छॾे
ॾियूं। इमाम ख़तीब बगदादी रहमहुल्लाह मशहूर मुहद्दिस आहे, उन जो किताब अल जामे ले अखलाक रावी व आदाब सावे, उन में सही सनद सां इमाम अबू मोहम्मद सुफियान बिन उयैना रहमहुल्लाह जो हिकु कौल मरफू आहे। फरमाए थो इन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुवल मीज़ानुल अकबर फअलैहि तुरदुल अशियाउ अला खुलुकिही व सीरतहु व हदई फमा वाफक़हा फहुवल हक़्क़ु व मा ख़ालिफ़हा फहुवल बातिल। बेशक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी संदन ज़ात वॾे में वॾी साहिमी जी हैसियत रखे थी। साहिमी छाजला रखंदा आहियूं? साहिमी जे हिकिड़े पुड़ में का शइ रखो, ॿिए पुड़ में वट रखो। अव्हां खे सुई जो कांटो ॿुधाईंदो त वज़न केतिरो आहे। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी काइनात जी वॾे में वॾी साहिमी आहे। हर शइ खे आणे संदन सीरत संदन तरीक़े अखलाक सां भेटबो, पोइ जेका बि शइ संदन सीरत अखलाक रस्ते सां भेचकाईंदी फहुवल हक़, उहा शइ हक़ आहे। जेकॾहिं भेच न खाधई बराबर न थी, पोइ इहा शइ बातिल आहे, मर्दूद आहे, कंहिं कम जे कान्हे छॾे ॾियो। भले आबद ॾाढनि खां उहा हलंदी अचे, उन शइ खे छॾे ॾियो। कसवटी पैमानो मयार स्टैंडर्ड मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक आहे। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे पाबंद कयो आहे, मुख़्तलिफ़ शर्त लॻाया आहिनि। ही शर्त पूरो कयो, ही पूरो कयो, ही पूरो कयो, ही पूरो कयो, ही पूरो कयो। उन्हनि शर्तनि में हिकिड़ो शर्त असां ते इहो बि लागू कयो आहे, अमी जेकॾहिं चाहियो था अव्हां जी कयल नेकी अल्लाह क़बूल करे, अव्हां जो रुतबो अल्लाह बुलंद करे, अव्हां खे अजर ऐं सवाब मिले न, उन जे लाइ हिकिड़ो शर्त इहो बि आहे अमल ऐं पैगंबर जी सुन्नत संदन तरीक़े मुआफ़िक़ हुजे। अमल चइबो ई उनखे आहे जेको पैगंबर जी सुन्नत मुताबिक़ हुजे, अल्लाह वटि क़बूल पवे। निमाज़ केॾो चोटी जो अमल आहे, न अहले हदीस खे एतिराज़, न देवबंदियुनि खे एतिराज़, न बरेलवियुनि खे एतिराज़, न अहल तशय्युद जे माण्हुनि खे एतिराज़। सिर्फ़ मुनकिरीन हदीसनि जेके निमाज़ी शरई हैसियत जा मुनकर, बाक़ी मुस्लमाननि जा सभु फ़िरका निमाज़ी शरई हैसियत जा क़ाइल। निमाज़ जे तरीक़े में इख़्तिलाफ़ ज़रूर आहे, पर निमाज़ जी शरई हैसियत में कंहिंजो इख़्तिलाफ़ कोन्हे। या निमाज़ जंहिंजे लाइ रब जो क़ुरान फरमाए थो वअक़ीमुस सलात वआतुज़ ज़कात वरकऊ मअर्राकीन, ऐं निमाज़ क़ाइम करियो। जेकॾहिं सरदी वारा आहियो त पोइ ज़कात अदा करियो ऐं रुकू करियो, रुकू कंदड़नि सां गॾिजी। वअक़ीमुस सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन, ऐं निमाज़ क़ाइम करियो ऐं मुशरिकनि मां न थियो। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छा फरमायो? इमाम मुस्लिम पंहिंजे सही में नबी अलैहिस्सलाम जी हदीस मुबारक नक़ल कई आहे। फरमायो मन तरक सलात मुतअम्मिदन फक़द कफर। जे ॼाणी वाणी को शरई उज़र कोन्हे, का बीमारी, का तंगी, का तकलीफ़, कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि कान्हे, को बि निमाज़ छॾे थो त तहक़ीक़ उन कुफ्र कयो। भले पंहिंजे पाण खे छा सम्झे, इस्लाम जे दायरे में रहणो आहे, निमाज़ खे हर हाल में छॾणो न आहे। अचो पंहिंजे पाण खां सवाल करियूं, मुस्लमान पाहियूं, अल्लाह जे रसूल ते ईमान आहे। जे वक्त मस्जिद जे मनारे तां बांग जा आवाज बुलंद थियनि था, अल्लाह अकबर जी सदा बुलंद थिए थी, हयाल फलाह जी पुकार कन ते पवे थी, हयाल फलाह जा आवाज ॿुधण में अचनि था। केतिरा माण्हू घर मां, पाड़े मां, ॻोठ मां निकिरी मस्जिद में अचनि था। वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे, दीनी जी प्रोग्राम ते आया आहिनि, सांझी जी निमाज़ अदा कई आहे, ॿाहिरि पिंडाल में वेठा आहिनि, आया आहिनि जलसो ॿुधण। मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, वॾे अदब एहतराम सां अर्ज़ करियां थो, निमाज़ जी शरई हैसियत खे समझण जी कोशिश करियो। पर मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, निमाज़ उहा आहे जेका पैगंबर जे तरीक़े, पैगंबर जी सुन्नत मुताबिक़ आहे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस सही बुखारी में मौजूद आहे, जंहिंमें पाक इरशाद फरमायो सल्लू कमा रअयतुमुनी उसल्ली, निमाज़ ईअं पढ़ो जीअं तव्हां मूंखे पढ़ंदे ॾिसो था। तव्हां पंहिंजे अबे खे जी निमाज़ पढ़ंदे ॾिठी, अव्हां पंहिंजे ॾाॾे खे, पंहिंजे घर जे भातियुनि खे, पाड़े वारनि खे, ॻोठ वारनि खे, इलाइक़े वारनि खे अमीद निमाज़ पढ़ो था ईअं। पर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छा फरमायो? ईअं निमाज़ पढ़ो जीअं तव्हां मूंखे पढ़ंदे ॾिसो था। पैगंबर जे निमाज़ जो तरीक़ो किथे आहे? अल्लाह ताला क़ुरान मजीद में कुझु ॻाल्हियूं ज़िक्र कयूं, बाक़ी निमाज़ जो पूरो तफ़सील अहादीस मुबारका जे किताबनि में आहे। वॾे अदब एहतराम सां आयल सभिनी मुस्लमाननि खे अर्ज़ करियां थो, अव्हां जे घरनि में छतनि ते
सोलर जो प्लेटूं मौजूद आहिनि, अवां जे घरनि में यूपीएस जी सहूलत मौजूद आहे, बिजली जी सहूलत मौजूद आहे, रेफ्रिजरेटर फ्रिज मौजूद आहे, वॉशिंग मशीन मौजूद आहे, इस्त्री मौजूद आहे, वाटर पंप मौजूद आहे, नलको मौजूद आहे, पंखा मौजूद आहिनि, हर जिंदगी जी ज़रूरत पंहिंजे हाल सारो मौजूद आहे। हिकिड़ो सवाल वधीक करियां, तव्हांजे घरनि में सही बुखारी मौजूद आहे या न, सही मुस्लिम मौजूद आहे या न? उम्मत जो इन ॿिन्ही किताबनि जे सही हुजण ते इतफ़ाक़ आहे। अवां सही बुखारी सही मुस्लिम में तव्हां खोले ॾिसो त पैगंबर जी नमाज़ जो तरीक़ो कहिड़ो आहे। बाक़ी ॿियनि हदीस किताबनि में रवायतूं सही आहिनि, ज़ईफ़ आहिनि, पर हर माण्हू जे वसी ॻाल्हि कान्हे। हिन ॿिनि किताबनि में जेके बि मरफ़ू रवायतूं आहिनि, उम्मत जो उन्हनि जे सही हुजण ते इतफ़ाक़ आहे। ऐं दावत ॾींदुसि, कॾहिं का कोशिशि कई अथव 11वीं पारे में अहले हदीस नमाज़ ही पिया पढ़नि, असीं तीअं कोन था पढ़ूं। अहल तशय्युद जा हूं पढ़नि था, असीं तीअं कोन था पढ़ूं। कुझु का कोशिशि का मेहनत करियूं। असुल तरीक़ो नमाज़ जो कहिड़ो आहे? पैगंबर जो फरमान आहे, मूंखे ॾिसो त नमाज़ कीअं थो पढ़ां। पैगंबर जी नमाज़ जो तरीक़ो अहादीस मुबारक जे अंदरि मौजूद आहे। मुंहिंजी ॻाल्हि न वठो, स्टेज ते थींदड़ तकरीरुनि खे बुनियाद न बनायो, वञो इल्म जी दुनिया में कदम रखो, अहादीस मुबारक जा किताब खणी पढ़ो, मेहनत करियो, जफ़ाकशी करियो। लियहलिक मन हलक अन बय्यिनह व यहया मन हय अन बय्यिनह। मरणो आहे, मिटजणो आहे, दलील जे बुनियाद ते मरो, मिटजो। ज़िंदा रहणो आहे, दलील हुज्जत सबूत जे बुनियाद ते ज़िंदा रहो। तव्हां त क़यामत में को सवाल करे अवां नवाज़ जे तरीक़े जहिड़ा कंहिंखे बुनियाद बनायो। अमीं चवंदो अबे खे अल्लाह चवे पियो त न, रसूल चवे पियो त न, पैगंबर खे बुनियाद बनायो। मायार कसवटी व इन तुतीउहु तहतदू। जेकॾहिं हिन यानी रसूल जी ताबेदारी कई बि त हिदायत वारा थींदो, वरन तव्हां कॾहिं बि हिदायत वारा कोन थींदो। उन पैगंबर जे साम्हूं नमाज़ माण्हुनि अदा कई। ऐं हिन दौर जे कंहिं बि फिरके जो नालो न वठंदुसि। इंसान रंज थींदो, नाराज़ थींदो। मौलवी साहिब हेतिरो पंध करे असांखे ॿ अखर चई वियो आहे, न मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, वॾे अदब एतिराम सां तव्हांखे 1400 साल पोइते उन अहदे रिसालत में वठी हलां थो, जंहिं दौर में पैगंबर जा साथी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरबियत याफ़्ता जमात सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम मौजूद हुआ। हदीस शरीफ जे किताब सही बुखारी में, सुनन नसाई में, मुसन्नफ इब्न अबी शैबह में, केतिरनि हदीस किताबनि में उहा रवायत सही सनद सां मरवी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मस्जिद में वेठा आहिनि, हिकु शख्स मस्जिद में दाख़िल थियो, वुज़ू कयईं, वुज़ू करे आयो, नमाज़ पढ़ी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते सलाम अर्ज़ कई। पाण फरमायो इर्ज फसल्ले फइन्नक लम तुसल्ले। मोटी वञी ॿीहर नमाज़ पढ़, इन करे जो तो नमाज़ पढ़ी कान्हे। वॾे अदब एहतराम सां अर्ज़ करियां थो, दौर कहिड़ो आहे? रिसालत जो दौर आहे। मस्जिद नबवी आहे, जंहिंमें हिकिड़ी नमाज़ 1000 नमाज़ुनि जे अजर ऐं सवाब जे बराबरि आहे। केरु आहे माण्हू? पैगंबर जो साथी, पैगंबर जो रफ़ीक आहे, सोहबत याफ़्ता आहे। ऐं हदीस जा लफ़्ज़ व रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीन यरमकुहु, ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾेढी या टेढी अख सां उन जे नमाज़ खे ॾिठो पिए। हर मुबल्लिग इल्म वारे दीन जे दाई ते हक़ आहे माण्हुनि जे निमाज़, ॻाल्हाइण, खाइण, पीअण, उथण, वेहण, शकिल सूरत, वदकत, लिबास, मामलनि ते निगाह विझे। जेकॾहिं किथे का खामी ॾिसे, अदब ऐं एहतराम सां पंहिंजे मुंहुं संजी ॾिस खे सम्झाए, इहो अमल हीअं न, इहो अमल हीअं कर, ऐं अॻिले ते हक़ाइक़ुनि जी नसीहत खे क़बूल करे। अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम मञी उनखे एतिरो चवणु खपे आ, साईं मुस्लमान आहियां, वुज़ू कयो अथमि, क़िबले ॾे मुंहिंजो मुंहुं आहे, मूं नमाज़ पढ़ी, छाला क़बूल कान कई? असीं त जहिड़ो कयूं था न, हा तव्हांजी नमाज़ क़बूल आहे, असांजी नमाज़ कान्हे। मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, जज़्बाती थियण जो नालो दीन न आहे। अदब ऐं एहतराम सिखो। पैगंबर जी जमात वठां रती बराबर कावड़ कान आई। नमाज़ ॿीहर पढ़ी, नबी साहब ते सलाम अर्ज़ कई, वरी साॻिया लफ़्ज़ ज़बान अतहर ते इर्जे फसल्ले फइन्नक लम तुसल्ले। मोटी वञी ॿीहर नमाज़ पढ़, इन करे जो तो नमाज़ पढ़ी कान्हे। अल्लाह अकबर खां वठी अस्सलामु अलैकुम ताईं सभु नमाज़ जा रुकन हुआ। क़याम बि हो, रुकू बि हो, सजदा बि हुआ, सलाम बि हो, सभु शयूं हुयूं। पर नबी अलैहिस्सलाम जन फरमाया त न,
टे दफ़ा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बार बार मोटाया। इमाम बुखारी रहमहुल्लाह पंहिंजे सही में लफ़्ज़ बयान कनि, चौथे दफ़े उन अर्ज़ कयो लक़द वल्लाहि इज्तहदतु, बेशक अल्लाह जो कसम खणी करे ॻाल्हि करियां तो जेतिरी मूंखे मालूमात सम्झ ॼाण हुई मूं उन मुताबिक़ नमाज़ पढ़ी आहे। भला तव्हां मूंखे ॿुधायो त मुंहिंजे नमाज़ में खामी कमी कोताही आहे कहिड़ी? अल्लाह जे पैगंबर जे इन हदीस जा लफ़्ज़न ला युतिम रुकूहु वला सुजूदहु, उन नमाज़ में न सही रुकू कयो न सही सजदा कया, तकड़ में रुकू तकड़ में सजदा, वठकारा ॻाल्हि के बस इहो मामलो कई। नमाज तकड़ी पढ़ी, तकड़ी नमाज जो मिसाल हिन दौर जो तव्हांखे ॾियां, जदीद दौर मलाइशा में हिकिड़े ॿिनि साल जी ॻाल्हि आहे, 20 रकातूं तरावीह नमाज 7 मिंटनि में हाफ़िज़ साहब पढ़ाई आहे। 20 रकातूं, सम्झो था छा किरत हूंदी, छा रुकू हूंदो, छा सजदो हूंदो। 20 पाहिनि। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नमाज में खामी ॾिठी, रुकू सही कोन हो, सजदा सही कोन हुआ, बाक़ी ॿिया मामलो दुरुस्त हो। नबी अलैहि सलाम जे इन ॿिनि ग़लतियुनि जे करे अल्लाह अकबर खां शुरू थींदड़ नमाज जेका सलाम ते ख़त्म थिए थी, फरमायूं मुकमिल नमाज कान्हे, इन ॿिनि खामियुनि खे दुरुस्त कर तॾहिं तुंहिंजी नमाज दुरुस्त थींदी। ऐं नबी अलैहि सलाम जो फरमान आहे इन्नमा जुइलल इमाम लियुतम बिही, इमाम इन जे लाइ मुक़ररु कयो आहे त अल्लाह अकबर खां वठी अस्सलाम अलैकुम ताईं हिकु हिकु रुकन में ताबेदारी फरमाबरदारी करियो। मुंहिंजा दोस्तो, तव्हां खां सवाल करियां थो, इन माण्हू जी नमाज जो छा थियो? अल्लाह जे पैगंबर मोहर न हई, तस्दीक कान हई, उन एतिराज़ कोन कयो सही ऐं आइंदा नमाज़ ई कोन पढ़। हींअर जेकॾहिं थोरो अदब एतिराम सां माण्हुनि खे चवंदा, मियां हिकिड़ो चवे थो हीअं पढ़, हिकिड़ो चवे थो हीअं पढ़, मुर्गी कोन था पढ़ो। न मुंहिंजा भाइरो, नमाज़ पढ़बी, अल्लाह जो हक़ आहे, फर्ज़ी अदागी कबी ऐं पैगंबर जे तरीक़े मुताबिक़ पढ़ण जे लाइ अहादीस मुबारका जो किताबनि जो मुतालियो करो। अल्लाह सभु कुछ वसीला ॾिना आहिनि, छा छा ख़र्च नथा करियो। हिकिड़ी टच स्क्रीन मोबाइल घणे क़ीमत जी आहे, हिकिड़ो पैकेज महीने में केतिरो थिए थो, पबजी रांदि ते केतिरो ख़र्च थिए थो, गेम्स ते केतिरो ख़र्च थिए थो। कॾहिं हदीस जा किताब वठो ऐं नमाज जा तरीक़ा सिखो। ही सभु शयूं असांखे दरस ॾियनि थियूं। मुस्लमानो, अमल करियो, अमल खां झलक कान्हे। नमाज पढ़ो, रोज़ा रखो, ज़कात ॾियो, उमरा करियो, हज करियो, कुर्बानियूं करियो, नेकियूं करियो, पर हिकिड़ो शर्त लागू करियूं था, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े सुन्नत मुताबिक़ नेकी करियो। हींअर कुर्बानी जा ॾियारा अचण वारा आहिनि। मुस्लमान पंहिंजे हूंदे हाल हैसियत आर कुर्बानी जे लाइ कोशिशूं कनि पिया। कंहिं पठ वरिती आहे, कंहिं घेटो वरितो आहे, कंहिं गऊ में कुर्बानी कई आहे, कंहिं उठ में तयारी कई आहे। इंशाअल्लाह अल्लाह ताला क़बूल फरमाए। ये कुर्बानी जा ॾियारा आहिनि, केॾो चोटी जो अमल आहे जंहिंजे लाइ अल्लाह ताला क़ुरान में फरमायो लन यनाल अल्लाहु लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम। या कुर्बानी जेका तव्हां करियो था न, ढोर खे ज़मीन ते दसे, उन जे कंध ते लत रखी बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर पढ़ी करे उनखे सीर विझो था। अल्लाह ताला फरमायो न मूं वटि तव्हांजे कुर्बानी जो गोश्त पहुचे थो, न ज़मीन ते वहंदड़ किरंदड़ रत पहुचे थो। पोइ छा थो पहुचे? दिलि में जेका तक़वा परहेज़गारी आहे न, आऊं सिर्फ़ु उहा थो ॾिसां। कुर्बानी करे गोश्त तव्हां वञी फ्रिज में रखी छॾियो, ग़रीब गुरबा छुटा, मिसकीन छुटा, ऐं वरी जेकॾहिं ॾिनई हूंदे वारनि खे, दुनियादार माण्हुनि खे, लखापति करोड़पति माण्हू, उन्हनि खे बाक़ाइदा कोई ख़ुदा जा बंदा, इहे त मुल्ह बि वठी खाइनि था। पाड़े जा ग़रीब मिसकीननि जिन जे घरनि में गोश्त थिए ई कोन थो न, उन्हनि खे मोकिलियो। ही कुर्बानी दोस्ती निभाइण जो नातो थोरी आहे। ग़रीब मिसकीननि जे खाधे ताम जो इंतज़ाम करियो ऐं महीननि ताईं कबाब, सीखूं, तिक्का करे खाइण जा प्रोग्राम न बनायो। ही कुर्बानी आहे, ही महादी कान्हे का जो महीननि ताईं पिया गोश्त खाओ। कंहिंखे पाले ॾेई सॼो बकर अंदरि फ्रिज में तरे पिया मज़ा वठो विझां। ही कुर्बानी जो गोश्त हिकिड़ो ख़ैरात सदके जो गोश्त आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त केॾी अज़ीम ॻाल्हि कई, गोश्त तव्हांजे कम जो, चम बि तव्हांजे कम जो। हींअर ई तव्हांखे रसीदूं ॾेई विया हूंदा त चम फलाणे खे पहुचाइजां। अवां सिसो बि खणियो वञो, पावा बि तव्हीं खणियो वञो, खल बि तव्हां खां मदरसनि वारा खणी वञनि या तंजीमनि वारा खणी वञनि। अल्लाह फरमायो ऐं सिर्फ़ु तक़वा परहेज़गारी खे ॾिसां थो। इहा कुर्बानी तॾहिं कुर्बानी लिखिजे थी जॾहिं इन कुर्बानी ते मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहर हुजे। हिकिड़ो मिसाल हदीस मुबारक मां ज़िक्र कंदो हलां। सही बुखारी में बरा बिन आज़िब रज़ियल्लाहु अन्हु जी हदीस मुबारक आहे, बयान करे थो ख़तबन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यौमल अज़हा। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं असांखे ईद उल अज़हा जी नमाज़ पढ़ाई,
ऐं उन खां बाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुतबो ॾिनो, पहिरियां निमाज़ ऐं उन खां पोइ ख़ुतबो ॾींदे फरमायो मन सल्ला सलातना, जे असांजे निमाज़ वांगुरु निमाज़ पढ़ी। वरी आऊं साॻी ॻाल्हि ते निमाज़ कहिड़ी जेका मुंहिंजे तरीक़े मुंहिंजे सुन्नत मुताबिक़ पढ़ी वई ऐं जंहिं मुंहिंजे कुर्बानी वांगुरु कुर्बानी कई फ़क़द असाब नुस, पोइ तहक़ीक़ उन जी कुर्बानी क़बूल पई, हंध ते पहुची। वमन नुस्क मिन क़ब्ल सलाह, ऐं जंहिं निमाज़ ईद खां अॻु कुर्बानी कई फला नुस्क लहू, पोइ उहा उन जी कुर्बानी कान्हे का, महांदी थी सघे थी, गोश्त थी सघे थो, जानवर हलाल आहे, बाक़ी कुर्बानी कान्हे का। जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इहे इरशाद फरमाया फ़क़ाम अबू बुरदह बिन नियार ख़ालल बरा, बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह अन्हु जो मामो अबू बुरदह बिन नियार रज़ी अल्लाह तआला अन्हु उथी बीठो, अर्ज़ कई या रसूल अल्लाह इन्नी नसक्तु शाती क़ब्ल सलात, ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं पंहिंजी कुर्बानी निमाज़ ईद खां अॻु कुठी आहे। वज़कर अल जीरानिही, पारे जे गरीब मिस्कीननि जो ज़िक्र कई। अल्लाह जे रसूल असाबे सुफ़ा गरीब मिस्कीन, न मिट न माइट न हूंदो न कुर्बानी करण वारा। मूं दिल में इरादो कयो सुभाणे निमाज़ ईद खां पोइ त जग जहान कुर्बानी कंदो, गोश्त कचो या रदे उन्हनि खे आणे पेश कंदा, छो न सभ खां पहिरियां मुंहिंजी कुर्बानी जो गोश्त इन्हनि जे पेट में पहुचे, मैदो हज़म करे, अर्श वारो अल्लाह मुंहिंजे कुर्बानी खे क़बूल करे। केॾी नेक नियती आहे, केॾो अजर ऐं सवाब जो इरादो आहे। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरबियत याफ़्ता साथी अल्लाह जी रज़ा खे हासिल करण जो प्रोग्राम जोड़ियो वेठो आहे, पर पंहिंजे अकुल पंहिंजी सम्झ पंहिंजे फ़हम जे मुताबिक़ राति जो उथियो आहे, कुर्बानी ज़बह कई आहे, खल लाथी, गोश्त वढे टुके तयार करे खाराए, पोइ निमाज़ ईद ते आया आहिनि। केॾी महिनत हुई, केॾी नेक नियती, केॾो इख़लास हो। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सॼी कहानी ॿुधी उनखे घुराए पंहिंजे भरिसां गल ते हथ रखी थपकी, शाबास कुर्बानी तुंहिंजी, शाबास यार तोखे, तो नेकी कमाई, असां ॿियनि खे एतिरो जो कुल मिले थो। पाण नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोन जे पाणी सां लिखण जे लाइक़ लफ़्ज़ बयान कंदे इरशाद फरमाया तिलक शातो लहमिन अज्जलहु लिअहलिही लैस मिन नुस्क, इहा ठली गोश्त वारी बकरी हुई जेका तो पंहिंजे लाइ, पंहिंजे घर वारनि जे लाइ या वास्ते वारनि जे लाइ कुटी आहे, इन जो कुर्बानी सां को बि तालुक़ कोन्हे। अंदाज़ो लॻायो अमल करण वारो केरु आहे? हिन दौर जो मुस्लमान न, 1400 साल पुराणे दौर जो मुस्लमान। अमल हो, इख़लास हो, अजर ऐं सवाब जी नियत हुई, पर पैगंबर जो तरीक़ो, पैगंबर जी सुन्नत कान हुई। नबी अलैहिस्सलाम जन फरमायो इहा कुर्बानी कान्हे, कुर्बानी हाण कर, इहा अल्लाह वटि क़बूल पवंदी। निमाज़ हुजे, रोज़ो हुजे, ज़कात हुजे, हज हुजे, जिहाद हुजे, सदक़ात हुजनि, ख़ैरात हुजनि, नेकी जा जेके बि कम हुजनि, इहे तॾहिं धणी दर क़बूल पवनि था ॿियनि शर्तनि सां गॾु मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहरे तस्दीक़ उन अमल ते हुजे। इहा दावत जमात अहल खणी करे हिन जंग, हिन बयाबान में तव्हां वटि पहुती आहे। न मुंहिंजा भाइरो, आऊं तव्हांखे पंहिंजे कंहिं वॾे खां वॾे आलिम जी ॻाल्हि ॿुधण जी दावत कोन थो ॾियां त असांजी जमात में शेखुल अरब वल अजम अल्लामा सैयद वदीउद्दीन शाह राशिदी रहमहुल्लाह थी गुज़रियो आहे। असांजी जमात में सैयद मुहिबुल्लाह शाह राशिदी रहमतुल्लाह अलैहि जी नामवर शख़्सियत थी गुज़री आहे। असांजी जमात जो मौजूदा अमीर अल्लामा अब्दुल्लाह नासिर रहमानी हफ़िज़ुल्लाह चोटी जो मुहद्दिस आहे। ऐं तव्हांखे ईअं नथो चवां त फलाणो असांजी जमात जो हेॾो वॾो माण्हू आहे, उन्हनि जे पोयां लॻो। मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा बुज़ुर्ग, मुंहिंजा दोस्त, जमात अल हदीस हिन स्टेज तां इहा तव्हांखे दावत ॾिए थी इताअत, ताबेदारी, फर्मबरदारी जे लाइक़ सिर्फ़ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी आहे। मूंखां ग़लती थी सघे थी, मुंहिंजे वॾे खां वॾे आलिम खां ग़लती थी सघे थी। उहे इंसान जेकॾहिं उहे इंसान हुन जे नाते कंहिं बि जाते ख़ता कनि, उनखे छॾे ॾियो। पैगंबर जी ज़ात, पैगंबर जे मक़ाम, पंहिंजे पैगंबर जे मक़ाम ऐं मर्तबे खां वाक़ुफ़ थियो। इहा दावत जमात अल हदीस खणी तव्हांजे दरनि ते पहुती आहे। असांजी ॻाल्हि ॿुधो, पोइ यकदम में रद्द या क़बूल न करियो। सोचो, अल्लाह ताला दिमाग़ ॾिनो आहे, अकुल ॾिनो आहे, ज़हन ॾिनो आहे। दुनिया जे मामलनि में केतिरी सोच रखो था। हाणे वोट
वोट अचनि पिया कंहिंखे वोट ॾियूं पाड़े में रहणो आहे ॻोठ में रहणो आहे तालुक रिश्ता कॾहिं हिन मामले में बि सोचियो त ही जेके मौलवी साहिब असांखे नसीहतूं कयूं आहिनि इन्हनि जी बि का परख करियूं सोच करियूं मिली ॻाल्हि आहे यार टका हरी वियो आहे मुंहिंजा दोस्त इहे ई दावत खणी तव्हां ते पहुचायूं कंहिं बि शइ जी घुर कान्हे घुर इहा आहे तवजो करियो इहा ई दावत आहे जमात अहल हदीस जी पीर हुजे मीर हुजे मुर्शिद हुजे इमाम हुजे मुजतहिद हुजे वॾेरो हुजे रईस हुजे वॾे खां वॾो छो न हुजे जाइज़ हदुनि जे अंदरि उनजे लाइ इज़त अदब एहतराम आहे पर जेको मसनद जेको मक़ाम जेको मर्तबो जेको शान जेका बुज़ुर्गी जेका इज़त ऐं अहमियत अल्लाह ताला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनी आहिनि इन में काइनात मां कंहिं बि उम्मती खे असीं साण शरीक नथा करियूं जीअं रब पंहिंजी ज़ात में अकेलो वहदहु ला शरीक आहे ईअं पैगंबर पंहिंजी ज़ात में बिल्कुलु अकेलो आहे उनजे मदे मुक़ाबिल उम्मत मां को बि कोन्हे हा उम्मती जी ॻाल्हि उम्मती जो अमल पैगंबर जे सुन्नत तरीक़े सां भेच खाए त हक़ आहे जेकॾहिं न त उनखे छॾे ॾियो इहे ई दावत खणी तव्हांजे दर ते पहुतायूं अल्लाह रब्बुल आलमीन शल इहे नसीहतूं पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए आमीन ऐं पंहिंजे फाज़िल दोस्त मोहतरम हाजी वली मोहम्मद हफ़िज़हुल्लाह नाज़िम अला जमीत हदीस मचारी जो तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां मक़ामी दोस्तनि जो तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां जिन हुकुम कयो जहिड़ो हाल हबीबा तहिड़ो पेश पिरियां जी चवणी मुताबिक़ इहे कुझु नसीहतूं अर्ज़ कयूं अथमि शाल अल्लाह ताला क़बूल फरमाए रब्बुल आलमीन असां सभिनी खे सिराते मुस्तक़ीम जी सम्झ उन वाक़ित हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन।